एके बलोच न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदा हलूं सांगड़ मां तालको रुकन वड़ा गोठ पीराणो बुग्यो जे रवासिन वावडा सब डिवीज़न झोल जे खिलाफ़ धाईंदे चयो त असांजे मेन रोड सांगड़ शहदादपुर रोड जे मथां वावडा जो थंभो काफ़ी अरसे खां डैमेज थी चुको आहे। ॻोठाणा सरापा एहतजाज आहिनि। वधीक तफ़सीलात लाइ वीडियो लिंक ते मौजूद है। एके बलोच न्यूज़ जो रिपोर्टर जमाल बुगटी असांखे आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? असां हिन वक़्तु बीठा आहियूं पीराणे बुगे कोट जे रुकनबड़ा में। तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था मेन थंभो जेको आहे डैमेज थी चुको आहे। अचो हिन ॻोठ वारनि खां पुछो हिननि जो छा मुतालबो आहे, छा चवणो आहे। कोट पीराणो बुगियो आहे ये जीअं वापडा वारनि जी कुझु नालियूं आहिनि जंहिंजे करे तव्हांजी थंभो जेको आहे मेन रोड जे मथां आहे। तव्हां ॾिसो मेन रोड जे मथां आहे, साथ में पी छा आहे इस्पत हॉस्पिटल भी आहे, उन खां पोइ गवर्नमेंट हाई स्कूल भी आहे, प्राइमरी स्कूल भी आहे। मेन जेको अच वञ मेन रोड ते आहे। हिन थंभे जी असुली हालत संभो केॾी महिल बि कंहिं बि झक ज़रिए हिन खां पहिरियों तव्हांखे इंतिज़ामिया खे या वापडा इंतिज़ामिया खे या चूंडियल नुमाइंदगी या तक जे नुमाइंदगी तव्हां शिकायत करे था कयो। चवणु आहे त असां जीअं त अॻु जे काफ़ी वापडा जे आला अफ़सरनि खे बि चयो आहे, जेके हिते जो सब डिवीज़न झोल जो जेके इंचार्ज आहिनि या हुन में वापडा में असां थी चुका आहिनि। बाबा थमो डैमेज थी चुको आहे। हीअ केॾी महिल हींअर जेको हवाऊं ट्रांसफार्मर ते रखियल हिन चोखिया कलोड़ा जेके चवण जे मुताबिक़ इहो आहे त जेको ही थंभो हींअर लॻो पियो आहे हीअ केॾी महिल बि किरी सघे थो। ॻोठ जो मसइलो आहे, ॻोठ खे नुक़सानु थी सघे थो। गर्ल्स हाई स्कूल भी हिते आहे ऐं सरकारी मेन अस्पताल भी हिते आहे। तक़रीबन रोड मेन रोड जे मथां आहे। असां शकील वापदार खे बि चयो आहे, ॿ चकर वठी ॾेखारियो आहे हिनखे त तव्हां हीअ थंभो चेंज कयो, पर हू कंहिंजी ॿुधे कोन थो। SDO खे बि चयो आहे, SDO बि कंहिंजी कोन थो। बरसाति हलनि पियो तारूं केॾी महिल बि किरी सघनि थियूं। ॻोठारनि खे या हिते रोड रस्तनि ते गाॾी ते केॾी महिल बि नुक़सानु थी सघे। जीअं त तव्हां ॻोठाणनि जो इहो